उस्ताद गुजारत थी जेकॾहिं दरिया जे किनारे की औरत जो लाश मिले त उन जी कीअं ख़बर पवंदी मुसलमान आ या गैर मुसलमान ऐं वञे त ख़बर पए। जेकॾहिं दरिया जे किनारे कंहिं औरत जो लाश मिले त उनजी कीअं ख़बर पए त ही मुसलमान आहे या गैर मुस्लिम आहे? हा गैर मुसलमान। वाड़े वाह वाह साईं वाह। जेकॾहिं दरिया जे किनारे बाबा उन ॾंदनि मां ख़बर पवंदी, उनजे ॾंदनि मां ख़बर पवंदी। जे ॾंद कटियल हूंदुसि त गैर मुस्लिम आहे, ऐं जे ॾंद इहे मुंहुं वांगुरु साफ़ हूंदुसि त पक सम्झ मुस्लमान आहे। छाजे करे जो मुस्लमान मायूं रोज़ बुर्श बुर्श कंदियूं आहिनि, ईअं आहे? न उस्ताद ईअं बि कोन्हे, अञा बचे ईअं ईअं बि कोन्हे? ईअं बि कोन्हे न। वाह साईं वाह वाह वाह। जेकॾहिं दरिया जे किनारे औरत जो लाश मिले त उन मां कीअं ख़बर पवंदी त ही मुस्लमान आहे या गैर मुस्लिम आहे? कीअं ख़बर पवंदी? बसि बाबा ख़बर पइजी वेंदी। उनजे खीसे मां मोबाइल निकिरंदो, हा मोबाइल में ॾिसंदासीं जे सिंधी गाना आहिनि त उहा सम्झो सिंधियाणी मुस्लमान आहे। जेकॾहिं उनजा हिंदी गाना आहिनि इंडिया जा त ख़बर पइजी वेंदी त उहा माना गैर मुस्लिम आहे। गाननि मां ख़बर पवंदी, मोबाइल में मेमोरी मां। उस्ताद गाननि मां बि नथी ख़बर पइजी, अञा बचे गाननि मां। अञा बचे? अञा बचे। वाह वाह ॿियो वाह साईं वाह। जेकॾहिं जे दरिया जे किनारे ते जे औरत जो लाश मिले त उन मां कीअं ख़बर पए त ही मुस्लमान आहे या गैर मुस्लमान? कीअं ख़बर पए बाबा? उन मां न उन खीसे में लाज़मी शनाख्ती कार्ड हूंदो या बटू हूंदो या उनजे यार जो या दोस्त जो फोटो हूंदो। हा शनाख्ती कार्ड मां ई ख़बर पइजी वेंदी या फोटो बोटो मां ख़बर पइजी वेंदी। को सफ़ा कोई ईअं हूंदी या मॻियां? उस्ताद अञा बचे, फोटो मां थी ख़बर पए, अञा बचे। अञा बचे? अञा बचे। वाह सही वाह। पोइ कीअं ख़बर पवंदी यार? वाह जो सुवाल ॾिनई ॿियो वाह जी गुज़ारत आहे। जेकॾहिं दरिया जे किनारे कंहिं औरत जो लाश मिले उन मां कीअं ख़बर पवंदी त ही मुस्लमान आहे या गैर मुस्लिम आहे? गैर मुस्लिम आहे कीअं त यार ख़बर पवंदी? अरे बाबा उनखे ख़बर पवंदी न, हा जेकॾहिं उनजा मिसाल वार वॾा आहिनि त गैर मुस्लिम आहे। जे वार थोरा छोटा हूंदुसि त सम्झ मुस्लमान आहे। छाजे करे अॼुकल्ह जूं औरतूं आहिनि न, हा पंहिंजे सिंधी मुस्लमान औरतूं आहिनि थोरा वार नंढड़ा थियूं रखनि, फैशन थियूं रखनि, ऐं गैर मुस्लमान वरी फैशन थोरो घटि था रखनि। उनजा वरी वार माइन जा वॾा हूंदा गैर मुस्लिमनि जा। वारनि मां मुंहिंजे ख़्याल में ख़बर पइजी वेंदी, वारनि मां। हा उस्ताद वारनि मां बि नथी ख़बर पइजी, अञा बची वारनि मां थी ख़बर पइजे। हा वारनि मां बि न? वारनि मां बि न। वारनि मां बि न? पोइ कीअं यार ख़बर पवंदी वारनि मां बि न? आख़िरकार त अरे बाबा उनजे न गैर मुस्लिम जे हथ में लालड़ी लॻल हूंदी, लालड़ी लॻल हूंदी। गैर मुस्लमान जेके मायूं आहिनि न, हा उहे लालड़ी घणी जो इस्तेमालु कनि, लालड़ी या वरी उन ॿाहुनि में चूड़ियूं घणी हूंदियूं, चूड़ियूं घणी हूंदियूं त सम्झो गैर मुस्लिम आहे। जे चूड़ियूं कान हूंदियूं छाजे करे अॼुकल्ह इहे मुस्लमान मायूं चूड़ी बूड़ी हाणे पाइनि कोन थियूं, नओं फैशन थी वियो आहे। हा उन चूड़ियुनि मां ख़बर पइजी वेंदी त हीअ गैर मुस्लिम आहे। चूड़ियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में, चूड़ियूं। हा उस्ताद अञा बचे, चूड़ियूं बि कोन्हनि, अञा बचे। चूड़ियूं बि कोन्हनि? चूड़ियूं बि कोन्हनि। मारे विधई ॿियो। पोइ आख़िर कीअं ख़बर पवंदी त ही गैर मुस्लिम आहे या ही मुस्लमान आहे? कीअं त ख़बर पवंदी, कीअं त ख़बर पवंदी? बाबा ॾिस न, हा जे हू ॾिस गुज़ारे थी वञे, हा त मस्जिद में ऐलान थींदो अदा ही फलाणे माई गुज़ारे वई आहे, जेको हुनजो धणी थिए हा त पंहिंजी माई खे खणाए वञे। पोइ आख़िर हुनजा मिट माइट ईंदा किथां न किथां ईंदा ऐं पोइ ख़बर पवंदी। बाक़ी हूअ तोखे मूंखे कान ख़बर पवंदी, तोखे मूंखे कान ख़बर। ऐलान थींदो न पोइ माइट ॾिसण सां सुञाणींदा, सुञाणींदा ॾिसण सां, हूअ ॿिए खे ख़बर न पवंदी बाबा। उस्ताद अञा बचे, ॾिसण सां अञा बचे, गोल गोल त ख़बर पए। अञा बि बचे? अञा बि बचे। वाह जो फासाई ॿियो। वञ दरिया जे किनारे जे औरत जो लाश मिले त असुल ख़बर कीअं पए त ही हिंदू आहे या ही मुस्लमान आहे? कीअं त ख़बर पवंदी? मुंहिंजे ख़्याल में छले मां ख़बर पवंदी। छले मां जे ॾिसो हुन में छलो कोन्हे माई जे आङुरी में त सम्झ मुस्लमान आहे। जे छलो अथसि न हथ में या मुंडी अथसि हथ में त सम्झो गैर मुस्लमान आहे। या वरी हार घणियूं मायूं जंजीरूं, इहे जेके गैर मुस्लिम मायूं आहिनि हिते उहे जंजीरूं पाईंदियूं आहिनि, उन में पथर या कारो सॻो या उहो नासी माना हिकिड़ो हूंदो आहे। उन सॻे मां या जंजीर मां या मुंडी मां ख़बर पवंदी, मुंडी मां ख़बर पइजी वेंदी। हा उस्ताद अञा बचे, मुंडी मां ख़बर पइजी वेंदी, गोल गोल। मुंडी बि कान आहे? मुंडी बि कोन्हे। पोइ आहे छा यार ही जे मुस्लमान गैर मुस्लिम दरिया जो किनारो आहे? बसि कुझु हाल त वञी ॾे ख़बर पए छा आहे इहा? असां त फसा आहियूं, असीं फसी विया आहियूं। ठीकु आहे न मुड़ुस साईं, भला गुज़ार त बंदो ॾेई ओ बिड़ा ॼट जेके कपिड़ा हुनखे पातल हूंदा न त उन्हनि मां ख़बर पवंदी ही मुस्लमान आहे या गैर मुस्लिम आहे। अरे हा यार वाक़ई हुनजे कपिड़नि मां ख़बर पवंदी। जेके हुनखे कपिड़ा पातल हूंदा
त जे गैर मुस्लिम हूंदी त हुनखे गैर मुस्लिम जा कपिड़ा हूंदा, जे मुस्लमान हूंदी त वरी हुनखे माना मुस्लमान वारा कपिड़ा पातल हूंदा। वाक़ई कपिड़नि मां ख़बर पवंदी, हूअ ख़बर कान पवंदी। हा इहा ॻाल्हि करण वारो हुउसि, पर मुंहिंजे मथां ईअं माना हुजे।